रोहिड़ी मोटरवे 0 पॉइंट सिज लहण जो टाइम है। ही पहाड़न जो सिलसिलो उन्हनि जे विच में ही मोटरवे रोड। ही रोहिड़ीअ जा पहाड़ आहिनि सखर जा। ही मोटरवे जो रस्तो हले पियो जेको सखर खां कराची ॾांहुं थो वञे। अञा स्टार्ट न आहे थियो, 4-5 किलोमीटर टुकरो आहे। ही मुकम्मल बंद जारी लगी पई आहे। चारे तरफ पहाड़ अथसि। खूबसूरत नज़ारो मोटरवे M5 रोहिड़ी का मुल्तान। सामू क्रश प्लांट गाड़ियों भरजन पयूं। ये बोर्ड लगो पिया लाहौर ॾे वञण जो। कराची खां जेके गाड़ियूं ईंदियूं लाहौर ॾे वञण लाइ बोर्ड लगो पियो आहे। लाहौर फैसलाबाद मुल्तान वञण वारो रस्तो। रोड जे पासे में पहाड़न जो खूबसूरत नज़ारो। ये हिन पासे रेतीअ जा पहाड़। ये रेतीअ पहाड़ आहे मूंसां यको हले थो पियो। ये टोटल रेतीअ पहाड़ आहे हिन पासे जेको हले पियो। ये रोड जे ॿिए पासे आहे मोटरवे जे। ये मोटरवे जो खूबसूरत नज़ारो मोटरवे M5। असां थी अचनि पिया ॿई ड्राइवर, हिकिड़ो मलक एहसान साहब जो ड्राइवर, ॿियो टूल प्लाज़ा जो ड्राइवर। हाँ, सुबह नमाज पढ़ के बंदा निकले। सैटरडे 7/2/2019 5:21। ये बोर्ड जल रहा है ना। हाँ, मोटरवे पे ये सारे रेती के पहाड़ हैं भाई, देखो। हाँ, वो भी बना के नेट पे दे दे।